अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो हमेशा इहा तरजीह रही है तो सिंध के माण्हुनि जा जेके आम तौर ते नंढा शहर आहिनि, ॻोठ आहिनि, बस्तियूं आहिनि, वाहण आहिनि, शहर आहिनि, बहर आहिनि, उन्हनि में रहंदड़ माण्हुनि जा जेके बुनियादी मसला हुजनि था, उहे मसला हितां जा जेके वस वारा आहिनि, हितां जी जेके अख़्तियारियूं आहिनि, उहे केतिरो मसला हल कराइनि था। उन्हनि माण्हुनि जे मसलनि जे हल जे लाइ उन्हनि जी केतिरी दिलचस्पी हुजे थी या सिर्फ़ु माल मेड़ण ई उनजो मक़सदु हुजे थो। उन हवाले सां अॼु बि असांजे साॻी तरह सां प्रोग्राम ज़िले शिकारपुर जो हिकिड़ो इंतिहाई अहम तालको खानपुर, हे खानपुर लखनि जी आबादी वारो तालको आहे। हिते तमामु घणी गुथियल आबादी वारा महला पाड़ा, शहर में त पाड़ा बि आहिनि, महला बि आहिनि, घिटियूं रस्ता बाज़ारूं बि आहिनि, पर इन जी पसगिरदाई में जेके ॻोठ आहिनि उन मुतलिक़ जेको असांजो प्रोग्राम आहे त उते छा माण्हुनि खे तालीम बहितर मिले थी, सफ़ाई सुथराई मिले थी, सरकारी अस्पतालनि में दवाऊं मिलनि थियूं ऐं बुनियादी मसला जेके हुजनि था अमन अमान मिले थो। उन हवाले सां जेको असांजो प्रोग्राम आहे, असां हिन महिल खानपुर तालके हेडक्वार्टर जे मेन चौक ते मौजूदु आहियूं। उते हिन शहरवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि खे हितां जे जेके अख़्तियारियूं आहिनि या जन चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि जो उन्हनि सां उन्हनि जो किरदारु कहिड़ो आहे ऐं उन्हनि माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ उहे केतिरो ईमानदारी वारो किरदारु निभाए रहिया आहिनि। तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो गुलाम सरोवर आहे। मां पाण बुटो आं वेठो आहियां शिकारपुर में। हिते गैरेज खोली आहे ट्रैक्टरनि जी। हिते काई सहूलियत न आहे। अस्पताल में कल्ह एक्सीडेंट थियो आहे, मोटरसाइकिलां पाण में लॻियूं आहिनि। अस्पताल में वियासीं, न एमएस न डॉक्टर न के दवाऊं था ॾियनि। सभु मेडिकल ते वञो, वठी अचो, हे कयो हो कयो, सभु शइ जेको आहे पंहिंजे घर जो कपां बि न आहे। ज़ुल्म लाइ हिन खानपुर जे शहर सां ज़ुल्म आहे। सफ़ा ग़रीब मिसकिन मोह थो वञे। महांगाई हद खां वधीक वधी वई आहे। नाहक ज़ुल्म आहे। हितां को वाली वारसी न आहे। हिते हिन खानपुर तालके में जेका तालके इंतिज़ामिया मुक़ररु आहे काई न आहे। उहा सफ़ाई सुथराई कराए थी, कुझु बि न आहे। गंदगी लॻी अमन अमान आहे। अमन अमान थोरो थको आहे, घणो न आहे। रोड रस्ता पका ठहिया, रोड रस्ता पका ठहिया आहिनि, बाक़ी पैसा मालिकनि जे खीसे में पिया आहिनि। जेके एमपी एमएलए मिनिस्टर वेठा आहिनि, पैसा खीसे में, पैसा खीसे में पिया, कम कागज़नि में कुझु बि न आहे। कमकार कोई बि नथो थिए। न गंदगी जी सफ़ाई थिए, न शहर जी सफ़ाई थिए, न के अमुन आहे। राह वेंदे गाॾियूं फिरियूं थी वञनि, राह वेंदे माण्हू लटा था वञनि, ज़ुल्म कयो थो वञे। भला हिते जेको हितां जो एमपी चूंडियो आहे, हिकु न अची न कॾहिं हिन शहर में पासे में खुलियल कचहरी कई आहे? कई खुलियल कचहरी न कॾहिं कई आहे, न कंहिं ग़रीब खे हुन पुछाई कई। बंदि कचहरियूं रोज़ थियनि, खुलियल कचहरी का बि कोन थी थिए। हिकिड़ो ॿियो हितां जो कारोबारी रोज़गार कंदड़ शख़्स मौजूदु आहे। तव्हांजो छा नालो आहे? राजपूत साहब, तव्हां हिन खानपुर शहर जा आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? हिन शहर जा इलाही मसइला आहिनि। गंदगी लॻी पई आहे, अमुन न आहे, गैस न आहे, बिजली न आहे, अवाम परेशान आहे। तालीमी इदारनि में तालीम आहे? तालीम त बिल्कुलु तबाह लॻी पई आहे। हिते का तालीम न आहे। छड़ो बसि मास्तर वेठा आहिनि स्कूलनि में, ड्यूटी पूरी करण था, हलिया था वञनि। सिरनि खे अधु पघार ॾेई पाण मोकल के बिल्कुलु सही आहे। सफ़ाई आहे? सफ़ाई त बिल्कुलु ई न आहे। सभु नालियूं फाटियूं लॻी पयूं हिते। सरकारी अस्पताल में दवाऊं आहिनि? दवाऊं त मिलनि कान थियूं। माण्हू जे वञनि गरीब। अमन अमान आहे? अमन बि न आहे। अमन तबाह लॻी पियो आहे हिते। चूंडियल नुमाइंदा तव्हां वटि कॾहिं अची खुलियल कचहरी कई अथऊं? बिल्कुलु न कई आहे। आया ई न आहिनि हिते। कमु समूरो कागज़नि में, बाक़ी बंदि कचहरियूं जाम, खुलियल कचहरी का बि कोन्हे। हिकिड़ो ॿियो हितां जो शहरवासी कारोबारी माण्हू मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो छा नालो आहे? मोहम्मद इस्माइल। मोहम्मद इस्माइल, तव्हां किथां जा? हिन खानपुर शहर जा, खानपुर सिटी। खानपुर जा कहिड़ा मसइला आहिनि? कानपुर जो पहिरियों मसइलो इहो आहे, गैस बंदि था कनि स्टान तां। उहो चवनि था असां उन खे पुछा था कयूं, चए थो महर साहब आहे उहो बंदि थो कराए। जनरेटर वारनि खां पैसा थो वठे या कुझु बि, गैस बंदि थिए थो। इहो मेन मसइलो आहे। शहर में सफ़ाई आहे? सफ़ाई बि न आहे। उहो जहिड़ी भंगियुनि खे चऊं था, पोइ उहो पंहिंजी मर्ज़ी ते था करनि। शहर में रोड रस्ता गिलियूं नालियूं पकियूं ठारायूं आहिनि? न साईं, असांजे मोहल्ले में न आहिनि ठहियल। बाक़ी शहर में ही मेन बाज़ार आहे, हिन में रोड रस्तो ई कोन्हे। बाक़ी छा हूंदो? इहो ई आहे जेको मीराणी साहब ठारायो, अॼु 10 साल थी विया आहिनि। बसि इहो कचो रस्तो आहे, को सहूलियत न आहे आवाम खे। सेहत खातो जागे तो दवाऊं सरकारी मिलन थियूं? वो जेको ॿिया वञनि था उन्हनि खे भॼाए था छॾनि। पर्ची न आहिनि, असां वटि दवाई आहे, मेडिकल था वठो। अमन अमान आहे? बसि सम्झी वञो न आहे।
तालीमी इदारनि में तालीम आहे, बस वो तालीम तो बराए नालू है, बाक़ी कुझु बि कोन्हे। कुछ भी ना। माण्हुनि खे न अमुन थो मिले, न तालीम थी मिले, न सरकारी दवा थी मिले, ड्रेनेज नथी मिले, रोड रस्ता नथा मिलनि। उन हवाले सां हिन शहर वासियुनि खां कॾहिं को हितां जो वसवारो पुछण आयो आहे? न को भी ना आवा, पंहिंजे घर वेठा आहिनि हर को। बिजली भी बंद आहे 24 कलाक, गैस बंद आहे। इहो मसला अहम आहिनि, इहे न आहिनि, नाकाम आहिनि। मुंहिंजो नालो साईं दरवेश आहे। हिन शहर जो मसइलो इहो आहे, घिटी घिटीअ में गंदगी लॻी पई आहे। घिटी घिटीअ में एग्रोमेंट असां कंदा, असां SDO साहिब खे चवंदासीं एग्रोमेंट करे ऐं रोड ऐं ख़ाली कराए। असां शहर वासियुनि खे का टपण जी जाइ न आहे ऐं मोटर साइकिल असां टपाए नथा सघूं। असांखे वधि में वधि इहा ई शिकायत आहे, एग्रोमेंट करे ऐं असांखे रोड साफ़ कराए ॾियनि। छा एडमिनिस्ट्रेटर पैसा वठे थो उन्हनि खां? ख़बर न आहे साईं, हाणे उहो अचनि ई कोन था, सफ़ाई करे कोन था वञनि। असांजे लाइ वॾो मसइलो इहो ई आहे। न आहे साईं, सफ़ाई न आहे। तव्हां ॾिसो हली न, गेट खुलिया पिया आहिनि, घिटियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, मोटर साइकिल टपण जी जॻह न आहे। हितां जो एडमिनिस्ट्रेटर माण्हुनि खां पैसा वठी इंक्रोचमेंट कराए थो ऐं आवाम जे लाइ अज़ाब आहे। इहो साईं अज़ाब आहे न, जो न चइजे त हिनखे पघार नथियूं मिलनि जे सफ़ाई नथा करनि। तव्हां पाण ॾिसो था त रोड छा बचियो आहे वञी, ऐं दुकानदारनि कब्ज़ा करे छॾिया आहिनि दुकाननि ते संदुल रखी करे। इहो साईं हितां जी जेका तालके एडमिनिस्ट्रेशन आहे उहा सिर्फ़ु पैसा मेड़ण में मसरूफ़ आहे। तव्हांजो छा नालो आहे? जुनैद अहमद। जुनैद अहमद, तव्हां खानपुर शहर जा आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? मसइला आहे काफ़ी आहिनि जेके दोस्त ॿुधाइनि पिया। सफ़ाई न आहे, नालियूं ठीकु आहिनि? न नाली बि सही न आहे। स्कूलनि में तालीम आहे? घटि आहे तालीम। दवाऊं सरकारी मिलनि थियूं? न उहे बि न आहिनि। अमन अमान आहे? अमन अमान घटि आहे। जॾहिं सभु कुझु घटि आहे त बाक़ी कुझु बि कोन्हे न? कुझु बि न आहे। भला हिते पंहिंजो सफ़ाई करण वारा घणनि ॾींहंनि खां पोइ ईंदा आहिनि हिन रोड? इलाही टाइम खां बाद ईंदा आहिनि। तव्हां पाण हाणे ॾिसो सफ़ाई घटि आहे। भला रोड रस्ता पका ठाहिया अथऊं हिते? न सफ़ा न आहे। शहर सॼो मसइलनि जे वर चढ़ियल। हिन सॼे तालके अंदरि कंहिं बि तरह सां का इंतिज़ामी अमलदारी नज़र नथी अचे। खानपुर शहर जो हिकिड़ो ॿियो कारोबारी शख़्स हिते मौजूदु आहे, हुनजे दुकान में हली हुन खां पुछा कंदासीं त हीउ शहर कहिड़े मसइलनि जे वर चढ़ियल आहे। अस्सलाम वालेकुम, तव्हांजो नालो? नजमुद्दीन। ही तव्हां खानपुर शहर में कारोबार कयो था, हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? सफ़ाई वफ़ाई न आहे, एतिरी रोड रस्ता नथा ठहनि। सरकारी अस्पतालनि में माण्हुनि जो इलाजु थिए थो, दवाऊं मिलनि थियूं? उहो त हाणे इलाजु हाणे त बहितर। भला तव्हांजे तालीमी इदारनि में तालीम आहे? बहितर तालीम आहे? तालीम घटि आहे। तालीम घटि आहे। उस्ताद घर वेठे पघारूं खणनि ऐं जेके तालीम जा ऑफिसर आहिनि अधु पघार वठी उन्हनि खे आजो करे छॾनि। बिल्कुलु इहो हले थो कमु पाकिस्तान में। अॼुकल्ह पैसे सां जान हर शइ आहे साईं। ऐं भला हिन शहर में को रोड रस्तो को गली घिटी का ठही आहे? अपन बसि कनि इहो ई आहे? इहो ई बसि इहो कमु आहे जेको पहिरीं बसि रोड रस्ता किथे ठहनि था। हितां जी जेका टीए में एडमिनिस्ट्रेशन आहे उहा सफ़ाई केतिरी कराईंदी आहे गलियुनि जी घिटियुनि जी? रोज़ानो को ईंदा आहिनि सफ़ाई वारा? बसि रोज़ानो शाम जे टाइम ईंदा आहिनि, बसि पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करे हलिया वेंदा आहिनि। बाक़ी बसि तालीम स्कूलनि तालीमी इदारनि में तालीम न आहे, सरकारी अस्पतालनि में दवाऊं न आहिनि, घुमण लाइ रस्ता न आहिनि, अमन अमान आहे? अमन अमान बि घटि आहे यार। अमान असांखे बहुत ईंदो आहे, दुकान वेंदे बि ॿाहिरि निकिरंदे बि बहुत ईंदो आहे। शरीफ़ कारोबारी माण्हू कारोबार ते ईंदे बि ख़ौफ़ में वरितल ऐं घर तरफ़ वेंदे बि ख़ौफ़ में वरितल। न सफ़ाई थिए, टीए में एडमिनिस्ट्रेशन सिर्फ़ु फॉर्मेलिटी करे थी, कंहिं बि तरह सां को बि उहो कमु नथो थिए जंहिंसां हितां जे शहर वासियुनि खे का बुनियादी सहूलियत पहुचंदी हुजे। सिहत खातो मुकमिल फेल्यूर ॿुधायो थो वञे, तालीम खातो ऑफिसर अधु पघारूं वठी सभु कुझु आजो करे छॾीनि, शहर में का सफ़ाई कोन्हे। हिन शहर में मसला अंबार हिकु ॿियो कारोबारी शख़्स हुन सां ॻाल्हाईंदासीं। अदा तव्हांजो छा नालो आहे? मोहम्मद अली। मोहम्मद अली, तव्हां हिन खानपुर शहर जा रहवासी आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? सभु मसइला आहिनि। सफ़ाई आहे? अमन अमान आहे? सरकारी अस्पतालनि में सरकारी इलाज थिए थो माण्हुनि? तालीमी इदारनि में तालीम मिले थी? कुझु बि कोन्हे। भला हितां जा चूंडियल नुमाइंदा कॾहिं तव्हांजो ॾुख सूर पुछण आया आहिनि? पंहिंजी मर्ज़ी सां ईंदा आहिनि। वोट वठण खां पोइ वरी वाटू ना, वोट वठण खां पोइ चूंडियल नुमाइंदनि वाटू ना रखियो। समूरा कम तरक़ियाती कम कागज़नि में पिया थियनि, अमली तौर ते कारीअ वारा कख। खानपुर शहर
न सिर्फ़ु शहर पर पूरे जो पूरो ही इलाइक़ो ई ॼणो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। ऐं हिन खानपुर शहर जो ॿियो हिकिड़ो कारोबारी शख़्स मौजूदु आहे, हुन सां गॾु अदा तव्हांजो नालो छा आहे? बाबर बलोच। बाबर बलोच, तव्हां हिन खानपुर शहर जा रवासी आहियो। खानपुर शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? मसला त छा कंदो, मसइलनि खे इलाही मसला हल कोन था थियनि। हल न आहे को मतिलबु रिस्पॉन्स कोई नथो मिले। सफ़ाई थिए थी शहर जी? सफ़ाई किथे आहे? तालीम मिले थी? तालीम बि बसि पूरी सारी आहे, जेकॾहिं प्राइवेट आहे त ठीकु आहे, बाक़ी सरकारी जो हाल पूरा। सरकारी स्कूलनि में उस्ताद अधु पघार ॾियो आजा हुजनि, भला तव्हांखे सरकारी अस्पतालनि में दवाऊं मिलनि थियूं, इलाज बहितर थिए थो सरकारी तौर? अमन अमान आहे? अमुन जो बि पूरो सारो हाल चाल आहे। रोड रस्ता आहिनि? रोड रस्ता आहिनि, घिटियूं साफ़ सुथरियूं आहिनि? कॾो कमु बंदि थियल आहे, जेके अचनि था टेंडर खाई था। हितां जी जेका तालका एडमिनिस्ट्रेशन आहे उहा हिन शहर जूं के सीसी ब्लॉक के घिटियूं के गलियूं के नालियूं के रस्ता ठाराए थी? न फ़िलहाल बंदि। सफ़ाई कराए थी? सफ़ाई बि न आहे, सिर्फ़ु कागज़नि में सभु कुझु पियो थिए। बसि सॼे जो सॼो शहर बुनियादी मसइलनि जे वर चढ़ी वियो। हितां जा चूंडियल नुमाइंदा टोणी वस वारियूं जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि जो कंहिं बि तरह सां को किरदारु नज़र नथो अचे, जंहिंसां हितां जे माण्हुनि खे को भरवसो थिए त उन्हनि जा के बुनियादी मसइला हल बि थींदा। हिते माण्हुनि सां टोटल नाइंसाफ़ी वारो रवैयो तक़रीबन समूरनि शोबनि में नज़र अचे थो। हिकु ॿियो कारोबारी शख़्स मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। साईं तव्हांजो नालो? मोहम्मद अकरम नालो। मोहम्मद अकरम, तव्हां हिन खानपुर शहर जा रवासी आहियो। खानपुर शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? बसि खानपुर शहर जा हिन टाइम ते जेके अॻे को बहितर मसइला, सफ़ाई सुथराई आहे? सफ़ाई सुथराई हाणे सुठी आगे को बहितर आहे। हे सफ़ाई सुथराई जेका आहे साम्हूं इहा ई आहे न? इहा आहे, अॻे हिन वधीक कोई हाणे मिसाल सुबुह जो सफ़ाई बि थी। तालीमी इदारनि में तालीम बहितर आहे? तालीमी इदारनि में साईं वधीक असांखे त ख़बर न आहे, ॼाण असां त पाण सां दुकान ते हूंदा आहियूं हिते। अमन अमान आहे? अमुन अमान अॻे को बहितर। भला हिन इलाइक़े में सरकारी अस्पतालनि में माण्हुनि खे दवाऊं मिलनि थियूं? सरकारी इलाज थिए थो? में जेको आहे इलाज थोरो सो को आहे, जेकी दवाऊं हूंदियूं इलाज में कुझु वरी न हूंदी त पोइ उन हिसाब सां इलाज में थींदो त कुझु न कुझु जेके कनि था, कुझु जेको हाणे भला हिते जेके MPA या MNA हितां चूंडिजी विया उन्हनि अची हिते कॾहिं का खुलियल कचहरी कई आहे? तव्हां माण्हुनि जा मसइला ॿुधा अथऊं? साईं उहो त लाज़मी आया आहिनि, पर असांखे पाण एतिरो मिसाल दुकान जो टाइम न आहे जो मिसाल हिते खुलियल कचहरी थी आहे कॾहिं? बाज़ार में कॾहिं आया आहिनि तव्हां सां मिलण? बाज़ार में मूंखे ज़हन में न आहे सभु, असां पाण माण्हू वीचारा दाहींदे बि ख़ौफ़ज़दा आहिनि त जेकॾहिं कंहिं वस वारे जे ख़िलाफ़ हक़ीक़त ॿुधाईसूं त उहो अञा वधीक मसइलनि जे वर चढ़ी वेंदा। हलंदासीं कंहिं ॿिए शहर वासी ॾांहुं। हितां जो समूरा वस वारा पंहिंजी मौज में, हितां जा माण्हू मसइलनि जे वर चढ़ियल। हिते ॿियो हिकिड़ो शहरवासी मौजूदु आहे, उहो पंहिंजे कारोबार ते मौजूदु आहे, पंहिंजे रोज़गार ते मौजूदु आहे। तव्हांजो नालो? मोहम्मद मुदस्सिर। मोहम्मद मुदस्सिर, तव्हां खानपुर शहर जा रवासी आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? दादागिरी आहे, लुट फुर लॻी पई आहे हिते, माण्हू मसइला मसाइल में घिड़ियल आहिनि, माण्हू घर सां निकिरे थो उहो त वापसि मोटी नथो सघे, इलाही मसइला लॻा पिया आहिनि असांजा घर बार। अमन अमान न आहे? अमन अमान न आहे। सफ़ाई सुथराई आहे? सफ़ाई सुथराई जो बि प्रॉब्लम आहे, रोज़ाना हज़ार जाते काथे गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। असां ॾिसूं था हर घिटियुनि में वञूं था, हेॾे होॾे रोड रस्तनि ते वञूं था, प्रॉब्लम लॻा पिया आहिनि इलाही। भला हिते स्कूलनि में तालीम आहे? स्कूलनि में बि तमामु लो लिटरेसी रेट आहे हिते, हाई लिटरेसी रेट न आहे, जंहिंखां पुछूं त पोइ कुझु ॿुधाए नथो सघे। ॿार आहिनि, वॾा आहिनि, 18 साल जा 19 साल जा हुनजे इलाही प्रॉब्लम आहिनि। सेहत खाते में माण्हुनि जो इलाज थिए थो? सेहत खाते में बि इहो ई लॻो पियो आहे, ईअं ई माण्हू वञे थो, वरी उते बि प्रॉब्लम लॻियूं पियूं आहिनि। माण्हू सां को वाह करण वारो हुनजो कोई बि न आहे, जाते काथे डिफिकल्टीज़ लॻियूं पियूं आहिनि। भला हिन शहर में के रोड रस्ता घिटियूं नालियूं ठारायूं वयूं आहिनि? ठारायूं वयूं आहिनि, इहा ई। ड्रेनेज जो निज़ाम बहितर आहे? ड्रेनेज हाणे तव्हांजे साम्हूं आहे, जीअं लॻे पियो आहे ईअं ई। भला हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि कॾहिं अची हिते खुलियल कचहरी कई आहे? कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि। तव्हां जॾहिं कसूर ॿुधंदा आहिनि? हा। केतिरा मसइला हल कराया अथऊं? मसइला त ईअं लॻा पिया आहिनि, उते जा उते ई पिया आहिनि। पोइ बि बसि तरक़ियाती प्रोजेक्ट कहिड़ा आहिनि, कहिड़ा वॾा मनसूबा सरकार तौरु जोड़िया विया आहिनि? मनसूबा न आहिनि काई, कुझु कोन न आहे।
अमन अमान कोने, नहीं बिल्कुल नहीं। स्कूल में तालीम कोने, नहीं अस्पताल में इलाज कोने, बिल्कुल। रोड रास्ता साफ सुथरा ना आहिनि, रोड रास्ता हाणे ये ड्रेनेज कोने। जी हाँ, हिते प्रावण लॻा पिया आहिनि। हिते ॾिसो त हाणे रस्ते ते चिंचियूं बीठियूं आहिनि, हिते प्रावण लॻा पिया आहिनि। रोड जी करे वरी दांव कयूं था, हिते न ॿिया रस्तो इंक्रोचमेंट आहे न, इंक्रोचमेंट आहे, तकलीफ़ आहिनि। पीएमए पैसा थी वठे न, हितां जो एडमिनिस्ट्रेटर पैसा वठी पंहिंजा खीसा थो भरे। जी हाँ, इहा ई ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु आहे बिल्कुलु इहो ई थी। हितां जो एडमिनिस्ट्रेटर साहब इंक्रोचमेंट जा पैसा वठी मौज में पियो माणे, मौजू पियो माणे, हितां जे ख़ल्क़े ख़ुदा अज़ाब में हलंदासीं के ॿिए शहर वासी ॾांहुं। शहर जा मसइला हल न थी सघिया, माण्हू उहो ई अज़ाब में। हितां जे न चूंडियल नुमाइंदनि उन्हनि जी सार लधी आहे, कॾहिं न हितां जा जेके सरकारी इख़्तियारियूं आहिनि, हितां जी जेका तालका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन आहे, टाउन कमेटी एडमिनिस्ट्रेशन आहे, उन पारां बि हिते कंहिं बि क़िस्म जो को अहिड़ो किरदारु नज़र नथो अचे। हिकिड़ो ॿियो शहर वासी, तव्हांजो नालो? ज़ौरमन साहब, तव्हां हिन खानपुर शहर जा आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? सफ़ाई सुथराई आहे? सफ़ाई सुथराई साईं तमामु घटि आहे। गैस जो मसइलो आहे, पावर जो मसइलो आहे, ॿियो तमामु हिते जेको आहे सो माण्हू अचण वञण खां जेको आहिनि सो कासिर आहिनि, हिते गाॾियूं घणियूं आहिनि, लक्षा आहिनि बाअसर माण्हुनि जा जेके चई बीठा आहियूं उहे नथा हटाइनि। सो अख़्तियारनि खे अर्ज़ु आहे, माना इंक्रोचमेंट ॾाढी आहे। जी जी, सो महिरबानी करे जेतिरो थी सघे असांजो मसइलो हल कनि। खानापुर पोइते शहर आहे। रोड रस्ता साफ़ आहिनि? घटि आहिनि साईं, तमामु। नवां रोड रस्ता ठाहिराया अथव? न साईं, घणे वक़्तु गंदे पाणी जे नेकाल जो सिस्टम सही आहे? घटि आहे साईं, तमामु। जॾहिं कोई इहा बरसाति ईंदी आहे असां ॿोॾा जी हालत हूंदी आहे। भला हितां जो जेको TMO आहे उहो कॾहिं हिन शहर जी विज़िट ते निकिरंदो आहे? हा, कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं, पर घणो न। भला हिन शहर में जेके तालीमी इदारा आहिनि उनमें तालीम कीअं आहे? तालीम घटि आहे। सरकारी अस्पताल में दवाऊं आहिनि? न साईं, घटि आहे तमामु। हितां जे चूंडियल नुमाइंदनि कॾहिं का खुलियल कचहरी कई आहे? कॾहिं कई न आहे, मुश्किल नज़र न आहे। माण्हुनि जो को सुॾ कसूर कोन ॿुधो अथऊं? न कॾहिं न, बसि ईअं ई सम्झो त की हुन ते छॾियल आहे। माण्हू निंदड़ गाइब जो शिकार आहे। भला हिते के ॿिया वॾा तरक़ियाती प्रोजेक्ट शुरू कराया अथऊं? न ख़ासि अहिड़ा कोन कया, कुझु बि कोन। महिरबानी करे उनखे अपील कजो, खानापुर जो ख़्यालु कनि साईं। खानपुर निंदड़ गाइब जो शिकार आहे? हा साईं, बिल्कुलु आहे। नाले में खानपुर पर वीचारी मिसकीनपुर आहे। हलंदासीं कंहिं ॿिए शहर वासी ॾांहुं। शहर में को बि नज़म ज़ब्त कोन्हे, को क़ाइदो, को असूल, को कानून नज़र नथो अचे। हिते जेके जीअं वणे उहो उहो ई करे, जेके जीअं वणे उहो उॾाई वञे। तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल हफीज़। तव्हां चिंची छो हलाईंदा हो? बेरोज़गार हलाईंदा इन करे न। पोइ भला हिते जो इहे रोड ते बीहारे छॾींदा आहियो, तव्हां कोई TMA वारा पैसा वठंदा आहिनि? ये पैसा वठंदा आहिनि त बीठा आहिनि, ईअं केरु बीहंदो आहे? पैसा वठंदा आहिनि, माना ज़ाहिर आहे उहे पैसा वठनि था त तव्हांखे बीहण छॾनि था। हा न, बाक़ी ईअं कीअं छॾंदा? तव्हांजी यूनियन बि आहे? न न, बसि TMA खे पैसा ॾींदा हो? हा। भला हिते शहर में अमन अमान आहे? अमन अमान किथे आहे? अमन अमान किथे? हिकिड़े जाइ ते आहे अमन अमान। TMA खे सॼो चाहे न, ॿार बच्चा काॾे वञनि काॾे अचनि। तव्हां हिन शहर जा रहवासी हो चाचा? हा, असां शहर जा आहियूं, साईं बुढल जा फ़क़ीर आहियूं असां। साईं बुढल जा फ़क़ीर आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? हिते अमन अमान आहे? न आहे अमन। हिते रोड रस्ता सुठा आहिनि? सुठा आहिनि, किथे सुठा। तालीम आहे? तालीम आहे न, किथे आहे किथे न आहे। भला सरकारी अस्पताल में दवा मिले थी? न का शइ न आहे। माना जेके जीअं वणे, जेको ॾाढो सो गाबो, बसि ॾाढो सो गाबो, बसि। कोई कंहिंखो कुझु कोन थो पुछे? न, जेके जीअं वणे? न, जीअं वणे करे। माना हिते जे माण्हुनि खे को बि सरकार पारां साझ कोन्हे? न। भला जेके माण्हू हिते वोट वठी था वञनि, MP थियनि था, MNA थियनि था, उहे तव्हां वटि कॾहिं अचनि तव्हांजो ॾुख सूर पुछण? न का शइ बि न, कुझु बि कोन? न कुझु बि कोन, रुगो सखणा माण्हुनि खे दम दिला सां, उहे बि वोट वठण महिल, बाक़ी समूरी भींगर। हिकु ॿियो शहरवासी नौजवान मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? मोहम्मद अली चलो। मोहम्मद अली साहब, तव्हां किथां जा रहवासी आहियो? शहर सिटी जो आहियां। हिन सिटी जा कहिड़ा मसइला? सिटी में सर घणा मसइला आहिनि। हिकु त असां वटि हिते ॾिसो था शहर जी हालियत सूरत हाल ॾिसो था पिया। चिंचूं रस्ता सभु रस्ते ते सरेआम लॻियो पिया। को अहिड़ो टूंडियल निमाईंदो असां वटि न आहे जो अहिड़ो को कमकार करे। चिंची रिक्शा वारा चवनि था त उहे TMA वारनि खे पैसा ॾींदा आहिनि। TMA वारनि जो मसइलो इहो आहे त सर हो पार्टी लेवल ते कमु था करनि पिया। इहो न आहे त आम माण्हू जो हिकिड़ो कंहिं ग़रीब माण्हू जो कमु कयूं। पार्टी लेवल ते कमु थो थिए पियो।
जीअं हिकिड़ी सियासत थी वञे टीओ बि सियासत जे लेवल ते ईअं आम माण्हू जो कमु त कोन थो करनि टीओ में। शहर में सफ़ाई सुथराई जो माहौल सफ़ाई सुथरा अॻे खां बहितर आहे मगर जेको आहे त असां वटि अञा कम जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। हितां जो जेको टीएमए एडमिनिस्ट्रेटर आहे शहर में निकिरी को विजिट करे थो उहो त कॾहिं असां ॾिठो ई न आहे सर। उहो कॾहिं ॾिठो ई न आहे कॾहिं शहर वारो। भला हिन शहर में तालीम केतिरी बहितर आहे? तालीम त साईं तमामु घटि आहे असां वटि। तालीम जे लिहाज़ सां तव्हां शहर सिटी जो तव्हां स्कूल आया हूंदो स्टान ते उते इहो मसइलो आहे त लेट्रिन नलको बि न आहे। माण्हू शहर ॿाहिरियां या एतिरा स्कूल तव्हां ॾिसो सिटी में उन में लेट्रिन न आहे। हितां जा तालीमी ऑफिसर उस्तादनि खे अधु पघार ते आजो करे छॾनि। हिते ईअं सम्झो रुपए में सर 8 आना जेको आहे त तालीम आहे 8 आना मास्तर जेके आहिनि घरनि में पघारूं खाइनि था पिया। ऑफिसर उनखे ऑफिसर को बि न आहे। बाक़ी अॻ में जीअं तव्हां सिविल हॉस्पिटल जी ॻाल्हि कई उन में तमामु असांजे हिते वधीक तव्हां वाक़िया ॾिठा हूंदो तमामु हिते हिन रोड ते जेको वॾा वाक़िया था थियनि पिया। उन में तव्हां हिते खानपुर सिटी में का शइ कोन्हे त को कंहिं ग़रीब खे को मरी वञे एक्सीडेंट थी थो पए उन जे लाइ कोई अहिड़ो को मसइलो न आहे त कोई एक्सीडेंट जे लाइ का सहूलियत शिकारपुर में थी थिए। बाक़ी तालके खानपुर असांजे में अहिड़ी का सहूलियत न आहे। सरकारी अस्पताल में कोई का शइ कोन्हे। तव्हांखे 20 रुपए वारी खाली सुई बि तव्हांखे न मिलंदी। डॉक्टर मौजूदु हुजे? डॉक्टर मौजूदु आहिनि पर का शइ ताईं आहे न त डॉक्टर कहिड़े कम जा। हिकिड़ो एमरजेंसी को केस थो थी वञे खणी वञो त उते का शइ मौजूदु डॉक्टर बि इहो चवंदो साईं का शइ आहे न मां छा कयां। भला हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि अची कॾहिं का खुलियल कचहरी कई आहे? माण्हू जा ॾुख सुर ॿुधनि था। हाणे विच में आया उन्हनि तरक़ाती कम जे लाइ ऐलान कयो आहे। ख़ुदा करे ॾिसूं अहिड़ो जेको आहे 55 करोड़ रुपया सिर्फ़ु ऐलान बाक़ी अहिड़ो को कमु थियो कोन्हे असां वटि। हिते के रोड रस्ता ठहिया आहिनि? रोड कुझु बि न ठहियो आहे साईं। ॾिसो था न शहर जी हालियत ॾिसो पाण था पिया। दिलासन जा दरिया था हलनि पिया। बाक़ी अमल ॿियो कुझु कोन्हे। ॾिसूं ख़ुदा करे ॾिसूं था ड्राणू घणियूं पिया हलनि। ॾिसूं ड्राणू अमुन अमान ख़ुदा कयो अॻे खां बहितर कुछ बेहतर है। कुछ बेहतर है। कुछ बेहतर थियो आहे। नाले में ही खानपुर शहर पर वेचारनि शहर वासियुनि जो हाल मिसकीनपुर जहिड़ो। हितां जे माण्हुनि जी को सार लाइण वारो को बि कोन्हे। हिकिड़ो कारोबारी शख्स मौजूदु आहे हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? नालो आहे मुंहिंजो मोहम्मद इकबाल आहे। मोहम्मद इकबाल तव्हां हिन शहर जा रहवासी आहियो? जी जी जी। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? सफ़ाई सुथराई अमन अमान? हाँ अमन अमान अॻे खां सही आहे बनिस्बत ॿियनि जे। अॻे न हुयो हाणे सही आहे अलाह जी महिरबानी सां। अॻे चोरी चकारी हुयो हूंदो हो पर हाणे हिन खां बनिस्बत सफ़ाई सुथराई जो थोरो मिसाल आहे चकर सफ़ाई थोरी घटि आहे। भला हिन शहर में के गिटियूं के नालियूं रोड रस्ता ठहिराया अथऊं? हा उहो नालियूं रास्ता जेके आहिनि हिन महिल थोरी उहे न ठहिया अञा जा ऐं उहे रस्ता बि ख़राब सफ़ाई ख़राबु आहे बनिस्बत ॿियनि जे। सरकारी अस्पतालनि में माण्हुनि जो इलाज थिए थो? हा इलाज थिए थो पर घटि थिए थो। तालीमी इदारनि में तालीम बेहतर? तालीमी इदारे में असांजे खानपुर में अल्लाह जी महिरबानी सां बनिस्बत ॿियनि इलाइक़नि जे सुठी तालीम हासिल थिए थी बनिस्बत ॿियनि जे। भला बाक़ी सफ़ाई जो हाल पूरो आहे? सफ़ाई जो हाल पूरो आहे। कुल कचहरी अॻे कई हिते टाउन कमेटी में ईंदा आहिनि कुझु माण्हू वेंदा आहिनि कुझु न वेंदा आहिनि। कुझु मिसाल जे तौर ते पंहिंजा मसइला हल हलाए ॿुधाईंदा आहिनि और कुझु चूंडियल माण्हू जेके आहिनि कुझु कोशिशि कंदा आहिनि वॾी। हाणे सॼो शहर आहे सॼो इलाइक़ो आहे जंहिंजे हिसाब सां सभिनी जा त मसइला मसाइल हल नथा करे सघनि पर जेतिरी उन्हनि जी कोशिशि आहे इनशाअल्लाह उहे मसइला हल करनि था। थोरी घणी महिरबानी। शहर जा मसइला घणा आहिनि उनजे करे हिते तमामु घणी संजीदगीअ सां कमु करण जी ज़रूरत आहे। हलंदासीं की ॿिए शहर वासी सां ॻाल्हाईंदासीं। शहर में तमामु घणा मसइला आहिनि। हिन शहर वासियुनि जी सार लाइण वारो कोई कोन्हे। हितां जो अख़्तियारी तोड़ी चूंडियल नुमाइंदा पंहिंजे घरनि में अघोर निंड सुतल। तव्हांजो नालो? मोहम्मद इमरान। मोहम्मद इमरान आहिनि खानपुर शहर जा रहवासी आहियो। हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? शहर में साईं सफ़ाई न आहे बदअमनी आहे रोज़ चोरी लगी पई आहे। रोड रस्ता बहितर आहिनि? रोड रस्ता बि सभु बेकार लॻा पिया आहिनि। नालियुनि जी ड्रेनेज वारो निज़ाम बहितर आहे? पाड़नि में त गंद ई नथा खणनि। 2 महीना बंदि गंद पियो हुते पाड़नि में उहो कोन था खणनि। नथा खणनि। भला हिन शहर में जेको तालीम वारो निज़ाम आहे तालीम बहितर आहे? तालीमी जेके इदारा आहिनि? तालीम साईं कुझु बहितर आहे लेकिन एतिरी बहितर न आहे। सरकारी अस्पताल में माण्हुनि जो इलाज थिए थो? सर कुझु थिए थो अक्सर नथो थिए। भला हिते जेके MPA MLA हितां चूंडिजी विया माण्हुनि को वोट वठी विया उन्हनि अची हिते कॾहिं खुलियल कचहरी कई आहे? माण्हुनि जा ॾुख सुर ॿुधा अथऊं? खुलियल कचहरी कई आहे उन्हनि बिल्कुलु ताउन कयो हर कंहिं सां। पोइ मसइला हल कराया अथऊं? मसइला बि हल कराया अथऊं। अमन अमान आहे? अमन अमान बि आहे। काफ़ी कनि माण्हुनि खे उहा आथत आहे त उहे माण्हू उन जा मसइला हल कराईंदासीं। हलंदासीं कंहिं ॿिए शहर वासी लाइ।
हिकिड़ो ॿियो शहरवासी मौजूदु आहे उन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो नालो? अल्ताफ़ हुसैन साईं। अल्ताफ़ हुसैन, हिन शहर जा कहिड़ा मसइला आहिनि? हिन शहर जा मसइला घणा ई आहिनि साईं। हिकु त मसइलो इहो ई आहे शहर में गंदगी घणी वधी आहे। ॿियो ॾिसो था रोड सफ़ा बंदि लॻो पिया, शहरी तमामु परेशान थिया आहिनि घणा असली। ॿियो त बिजली ॾिसो था तव्हां पाण हिकिड़ो कलाकु अचे थी 9 कलाक गुम आहे असली। चौथों त इहो स्कूलनि जो बि घणो चक्कर हले थो, कंहिं महिल बंदि कंहिं महिल खुलण, छोकिरा ईअं रुलंदा था वञनि घणा। उस्ताद ड्यूटियूं नथा कनि, कनि था पर मखसूसी घटि मुख़्तसिर। हा, सरकारी अस्पताल में दवाऊं मिलनि थियूं पर जेको ॼाण सुञाण वारो वञे त भाई ग़रीब आम मोटी थो अचे घणो, आम माण्हू नथी मिले। भला हिते रोड रस्ता बहितर आहिनि? रोड रस्ता बि आहिनि, तव्हां पाण ॾिसो था हाल वाक़ुफ़ तव्हां रोड आहिनि बि पर कुझु जाम लॻा पिया आहिनि। सरकार हिन खां तगादा नथी करे, कुझु कराए, को फुट पेरी हणाए, को कुझु अॻिते जान कराए वधाए त भलो थींदो इहो। भला हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि हिते कहिड़ा वॾा प्रोजेक्ट शुरू कराया आहिनि तरक़ियाती? इहा पाण खे ॼाण न एतिरी क़दुरु छा आहे त अञा को नज़र त कोन्हे जेको अहिड़ो बि। भला हिते कॾहिं अची उन्हनि खुलियल कचहरी कई आहे चूंडियल नुमाइंदनि? खुलियल कचहरी हिकु ॿ दफ़ो थी, असां ड्यूटियुनि में विया त थी आहे हिकु ॿ कचहरी। माण्हुनि जा मसइला हल थिया आहिनि? मसइला हल त हाणे अलाह करण वारो, बाक़ी हल कोई नथो थिए मसइलो। हिन शहर जो ॿियो हिकिड़ो बाशिंदो हुन सां ॻाल्हाईंदासीं। चाचा, तव्हां हिन खानपुर शहर में रहो था, हिते कहिड़ा मसइला आहिनि? सफ़ाई सुथराई आहे हिन इलाइक़े में? अमन अमान आहे? का शइ न आहे बाबा, मरी विया आहियूं, बिजली आहे कोन, सॼी राति ईअं वेठा आहियूं, असां मच्छर खाइनि था, वैलम फैजी विया आहियूं। सफ़ाई रोड रस्ता आहिनि? काॾो रोड रस्ता आहिनि, मुसीबत में आहियूं। तव्हांजे ॿारनि खे स्कूल में तालीम ॾियण जे लाइ तालीम बहितर आहे? काॾो कोन्हे तालीम। सरकारी अस्पताल में का दवा दारू मिले थो? का शइ न आहे बाबा, का शइ न आहे, का शइ कोन्हे। को बीमार वञे तो का शइ को नथो मिले, सहूलियत न आहे साईं, को गोरी बि नथी मिले का पुलिस स्टान जी बि। पोइ वञूं था, पोइ हाणे छा मजबूरी आहे, ॿार वीचारा बीमार आहिनि, मच्छर खाई खाई राति जो ॿारनि खे बीमार था थियनि, पोइ वरी मजबूर काॾे खणी। भला हिन रोड रस्ता ठाहिया अथव? साईं का शइ कोन्हे, रस्ता कुझु न ठहिया आहिनि, का शइ न कुझु बि न आहे। अमन बसि अॻे खां थोरो बसि ईअं मामूली, बाक़ी एॾो न आहे अमन साईं। भला जन माण्हुनि खे तव्हां वोट कया, जेके तव्हां MP थी विया, MNA थी विया, वज़ीर थिया, मशीर थिया, तव्हां कॾहिं अची खुलियल कचहरी करे तव्हांजा दुख सुर ॿुधा था? साईं कोन, कुझु बि कोन, हर को बसि कमु कढियो ढकणु विसरियो भाई, बसि। हा, का शइ न आहे, बसि कमु निकितो ढकणु विसरियो, बसि असांजे आहे न हिन में, बाक़ी को अमल कोन, को कुझु बि न आहे साईं, का शइ नथो मिले। तव्हां हिन शहर जा रहवासी हो, हिन शहर में सफ़ाई सुथराई आहे? का शइ न, कुझु बि न आहे। भला दवा बाल मिले थी सरकारी अस्पताल में? गोरनि खां बुखार मरदा तो काथों था, कुझु बि न आहे। ॾिसो सॼी तगारी खणंदा मज़दूर माण्हू, घर वारी यम ते वेठी आहे, का शइ कोन्हे, का पैसो न आहे, हुन लाइ कुझु कयो। अमन अमान आहे? अमन अमान ई वापसि जंहिंजे लाइ आहे उनजे लाइ, कंहिंजे लाइ न आहे। न सिर्फ़ु खानपुर शहर पर हिन जे पसगिरदाई में जेके ॿारहेड़ी वारा इलाइक़ा आहिनि उहे बि समूरनि जो समूरा मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। हिकिड़ो शहर में ख़रीदारी लाइ करण लाइ आयल ॻोठाणो, हुन सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो छा नालो आहे? साईं सिकंदर शाह बाबा। साईं सिकंदर शाह, तव्हां हिन भरपासे जे ॻोठनि में रहंदा? जी जी, खानपुर तालुके जा ॿाहिरि पासे जा। भला तव्हांजे ॻोठनि ॾे रोड रस्ता आहिनि? न साईं, असां तमामु आज़ार में आहियूं। सरकारी अस्पताल आहिनि? न सर, स्कूल आहे उहो बि भॻल आहे। उहो बि भॻल आहे? घर भया में आहे, उहो बि भॻल आहे, मथां छित किरी पई आहे। कोई उन में कई दफ़ा DC साहब खे दरख़्वास्त कयूं, कई दफ़ा आया आहिनि, मुख़्तियार कार खे चयो आहे, हिकिड़ो साहब आयो उनखे चयोसीं, हिकिड़ो फ़ौजी आयो उनखे चयोसीं, हिन महिल त कोई ॻाल्हि न आहे। उस्ताद बि ॾींदो आहे असां वटि मुंडऊं, इन जे करे तमामु आज़ार आहे असांखे, रस्ते जो बि आज़ार आहे, पाणी बरसाति न थिए, बरसाति थिए थी त पोइ आज़ार आहे, ॿार बच्चा अचण वञण खां वॾी तकलीफ़ आहे असांखे, सिर्फ़ु तकलीफ़ स्कूल जी घणी आहे असांखे। भला सरकारी अस्पताल में को सरकारी इलाज मिले थो, को दवाऊं सरकार तरफ़ां मिले? अचूं था त पोइ खानपुर में थोरो घणो मिले थो, थोरो घणो, उहा बि न। अमन अमान कोन्हे साईं, अमन अमान रस्ते में 5 रुपया उहे बि खसे था वञनि, उहे बि खसे था वञनि, अमन कोन्हे साईं। हिते कानपुर तालुके में अमन बुॾल न आहे, तमामु आज़ार आहे, हर ग़रीब गुरबे लाइ आज़ार आहे हिते। ग़रीब निकिरण खां ॿाहिरि सिजल खां पोइ निकिरी कोन सघे थो, निकिरे थो त पंहिंजा कपिड़ा लाराए थो, एॾो आज़ार आहे। भला हिन इलाइक़े में जेके माण्हू चूंडिजी विया, को वज़ीर थी वियो, को मशीर, उहे बि माना उन्हनि जा जेको माना चङो कपिड़ो पाए वञे थो उन्हनि जा, ग़रीबनि जो कोई न आहे। कॾहिं का भला खुलियल कचहरी करे माण्हुनि जा दुख सुर ॿुधा अथव? असां त हिते कोई खानपुर में आया कोन, न ॿुधो बि आहे। खानपुर में चवनि था कंदा आहिनि कचहरी ॿाहिरि। तव्हांजे ॻोठनि ॾे कॾहिं को तव्हां वटि चूंडियल नुमाइंदो लड़ी आयो आहे त तव्हांजा कहिड़ा मसइला आहिनि, को दुख सूर? अहिड़ी ॻाल्हि असां वटि त कोन थी आहे, कुझु बि कोन।
तालीम कोने, तालीम सेहत जो हाल पूरो आहे, रोड रस्ता कोनन, अमन अमान कोने, वॾो आज़ार आहे यकीन कयो तव्हां, वॾो आज़ार आहे। हिकु ॿियो ॻोठाणो दाहे थो त तालीम मुर्गो कोने, तव्हांजो नालो मुंडो असांजे स्कूलनि में ॻोठनि में ऐं ॿारनि में जेके बि स्कूल खुलिया आहिनि को बि मास्तर नथो अचे, घर वेठे पघार खाइनि था। पघारनि जो अधु अलाए वठनि था नथा वठनि, मास्तरनि सां ॿधल आहिनि। थी सघे जो मास्तर नथो स्कूलनि में पढ़ाए ऐं तालीम असांखे नथी हासिलु थिए नंढड़नि जे लाइ, असांजी ज़िंदगी ख़तमु आहे। पर असांजे पोयनि जी जेकी आहे त अॻियां जे लाइ इहो कहिड़ो तालीम हासिलु कंदा या कहिड़ो इन्हनि जे लाइ का चङी ज़िंदगी थींदी, असांजे लाइ त वॾो आज़ार आहे। ऐं तालीम वारनि जे लाइ मास्तरनि खे पुकार बीहंदा, वॾे बि ऐं SDM DA वारनि खे चऊं था, ओॾे बि असांजो को बि इहे छिकताणे असांजी रिपोर्ट का बि दाख़िल नथी थिए, जो का बि दरख़्वास्त ॾियूं था, ॿुधण वारो को बि न आहे। असांजा स्कूल ऐं असांजा नंढड़ा जेके बि आहिनि सरमेदार पोयां असांजे जा छोकिरा, उन्हनि खे तालीम का बि न आहे। कुल ई स्कूल बंदि लॻा पिया आहिनि। बाक़ी असां ग़रीबनि सां इहा तालीम हासिलु थिए, स्कूल असांजा जेके आहिनि जारी थिया वञनि, उन्हनि में मास्तर रखिया वञनि, उन्हनि जे मथां उहो कानून जी कार्रवाई कई वञनि, उन्हनि जे मथां को बि कलम ऐं पंहिंजी का हक़दारी उन्हनि जे मथां वॾा ऑफिसर असांजा में रखनि। इहा असां ग़रीबनि जी वॾे में वॾी भलाई कनि। बसि कुर्बा तव्हांजा। खानपुर तालुके शहर समेत तालुके जे माण्हुनि जूं दाहूं तव्हां ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु हो त उन्हनि खे चूंडियल नुमाइंदनि त विसारे छॾियो आहे, पर हितां जी जेका तालुके इंतिज़ामिया आहे उन्हनि जो बि कंहिं बि तरह सां को किरदारु कोन थो नज़र अचे। हिते न सफ़ाई सुथराई नज़र अचे थी, न ॻोठनि में रस्ता आहिनि, न शहर में रस्तो आहिनि, को बि तालीमी इदारो हिते हलंदे नज़र नथो अचे या उनजो उहो तालीमी मयार नज़र नथो अचे जंहिंसां उनखे को भरोसो विहे त उनजो नओं नसल तालीम जे ज़ेवर सां आरास्ता थींदो। ऐं अमन अमान जे हवाले सां भी जेका ॻाल्हि कई थी वञे त उहो माण्हू सदाईं ख़ौफ़ में वरितल आहिनि। माण्हू पंहिंजे घरनि खां कारोबार ताईं वेंदे घबराइनि था, कारोबार खां घर ताईं वेंदे पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झनि था। ऐं हिते को बि चूंडियल नुमाइंदो कॾहिं निकिरी अची उन्हनि माण्हुनि जा ॾुख सूर कोन ॿुधाया आहिनि ऐं उन्हनि सां का खुलियल कचहरी कोन थी आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरपर्सन इहो समूरनि नुमाइंदनि खे पाबंद बणायो हो त उहे पंहिंजनि इलाइक़नि में वञी उते खुलियल कचहरियूं करनि, आम माण्हुनि सां राब्तो करनि, आम माण्हुनि ताईं पंहिंजी ॻाल्हि पहुचाइनि, आम माण्हुनि खे इहो यकीन ॾियारनि त उनजा मसइला वाक़ई हल थींदा। पर हिते न चूंडियल नुमाइंदनि जो को किरदारु नज़र अचे थो, उहे कंहिं बि तरह सां माण्हुनि सां कनेक्टेड न आहिनि। हिते समूरे जो समूरा तरक़ियाती जेके मनसूबा आहिनि उहे सिर्फ़ु कागज़नि में जुड़िया आहिनि। अमली तौर ते हिते को बि तरक़ियाती मनसूबो जुड़ियल नज़र नथो अचे। रोड रस्ता न आहिनि, माण्हुनि खे घुमण जे लाइ रस्ता न आहिनि, सेहत जे लाइ दवा सरकार खां नथी मिले, पीअण जे लाइ साफ़ पाणी नथो मिले, सफ़ाई जे लाइ ड्रेनेज जो निज़ाम बहितर न आहे। समूरे जो समूरो सॼी जो सॼी उहा बदतरी उनजो ज़िम्मेवारु केरु आहे इहो सम्झणु को घणो मुश्किल कोन आहे। हितां जूं अख़्तियारियूं चङी तरह सम्झनि थियूं त उन्हनि खे हिते छा करिणो आहे, पर उहे पंहिंजे कंहिं बि तरह सां फ़र्ज़ु निभाईंदे नज़र नथियूं अचनि। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए इलाइक़े में गॾु थींदासीं। तेसिताणी पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।